अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। AK डहरी जी नवाब शामी क़ाइमु थियल बख्तावर गर्ल्स कैडेट कॉलेज में मल्हायल वालदेन जे ॾियारे जे मौक़े ते प्रोग्राम में शिरकत कंदड़ मुल्क जे चइनी सूबनि मां आयल वालदेन प्रोग्राम जे पुॼाणीअ ते जॾहिं एयर वाइस मार्शल ऐं चेयरमैन बोर्ड ऑफ गवर्नर्स ग़ुलाम अब्बास घुमण पंहिंजे गाॾीअ में सवार थी वञण लॻो त संदसि गाॾियुनि जे काफ़िले आॾो एहतिजाज तौर बीह रहिया, जंहिं करे मजबूरन एयर वाइस मार्शल खे गाॾीअ मां लही एहतिजाज कंदड़ वालदेन वटि अचणो पियो। उन ई मौक़े ते वालदेन एयर वाइस मार्शल ऐं बोर्ड ऑफ गवर्नर जे चेयरमैन ग़ुलाम अब्बास घुमण आॾो शिकायत कंदे चयो त हीउ इदारो असांजी इज़त ऐं नामूस आहे। अवां अॻु बि हिते ईंदा रहिया आहियो, असां कॾहिं बि शिकायत न कई हुई, पर हाणे जेको प्रिंसिपल आहे उन ई असांजे नियाणियुनि जी तज़ील कई आहे। एयर वाइस मार्शल चयो त अवां जूं नियाणियूं असांजूं पंहिंजूं नियाणियूं आहिनि, जंहिं ते वालदेन चयो त प्रिंसिपल जी उहा सोच न आहे, तॾहिं त हू राति जो नियाणियुनि जे कमरनि में वञी उन्हनि जा हसास कपिड़ा ऐं लिबास हथनि में खणी इख़लाक़ खां किरियल लफ़्ज़ इस्तेमालु करे थो। असां पंहिंजे इज़तुनि में हथ विझंदड़ अहिड़े शख़्स खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासूं। जंहिं ते एयर वाइस मार्शल ग़ुलाम अब्बास घुमण वालदेन खे नियाणे जे तहफ़ुज़ जी ख़ातिरी कराईंदे वालदेन खे सूमर ॾियारे कराची पंहिंजे ऑफिस में अचण जो चयो, जंहिं बैदि वालदेन एहतिजाज ख़तमु कयो। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।